सिटी न्यूज़। जैकबाद ठुल सी सेक्शन थाने जी हद में चोरिन जो आज़ार वधी वियो। मोहम्मद पनाह चना पुलिस चौकी जे वेझो ॻोठ यार खान खोसो में कुछ रातियों पहिरियां नामालूम चोर ॻोठाणे मोहम्मद मुराद खोसो जे घरां भलोड़ गऊं चोरी करे फरार थी विया हुआ। ॿिए पासे गुज़िरियल राति साॻिए ॻोठ में नामालूम चोरनि ॻोठाणे जे घर के खाट हणी चोरी की कोशिश कई त भाॻिया सुजाग थी पिया, जंहिं दौरान भाॻियनि ऐं चोरनि विच में फायरिंग की ॾे वठ बैदि चोर फरार थी वञण में कामयाब थी विया। ॻोठाणनि पारां हद जी पुलिस के इतला बावजूद पुलिस कख भञी बीड़ो न कयो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मोहम्मद पनाह चना पुलिस चौकी ख़त्म थियण बैदि चोरनि हिकु दफ़ो ॿीहर कर खयो आहे। हुननि DSP ठुल ऐं SSP जैकबाद खां मुतालबो कयो आहे त मोहम्मद पनाह चना पुलिस चौकी के ॿीहर बहाल करे पुलिस नफ़री मुक़रर कई वञे त जीअं इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ते कंट्रोल थी सघे। रिपोर्ट धणी बख़्श दुओ, सिटी न्यूज़, जैकबाद।